कंहिं ख़ासि मक़सद लाइ घुरायो आहे। जीअं त असांजे हथ में अमन अमान जो वॾो मसइलो थी वियो आहे। ॾींहों ॾींहुं ॾोह वधंदा था वञनि। इन्हनि ॾोह कंदड़नि जो अॻुवाण दिलावर आहे, जेको चवंदो आहे त कचे जो दिलावर। आला अख़्तियारनि दिलावर जी गिरफ़्तारी लाइ वारंट जारी करे छॾिया आहिनि। हुन जी ज़िंदा ऐं मुर्दा गिरफ़्तारीअ ते 7 लख इनाम रखियल आहे। असांखे धाड़ियल दिलावर खे हर सूरत में गिरफ़्तार करणो आहे। सर, धाड़ियल दिलावर खे सरदार शाह ज़माने जी पुस्त पनाही आहे। उनखे गिरफ़्तार करणु सवलो कमु न आहे। जाफ़र, पर अॼु मां तोखे हिकु राज़ जी ॻाल्हि थो ॿुधायां। थोरो और थिया। समझी वए न? इहो कमु जल्द थियणु खपे। जी सर, सब समझींसि। असल जल्द कम थी वेंदो। अतावरा बहादुर जी ॻाल्हि ॿुधी मुंहिंजा त तराई निकिरी। इहा बहादुर ऐं ससी जे विच में जेका शक जी बाहि आहे न, इहा हिननि जो अल्लाह ताला साड़े खाक करे छॾींदी। यो कूड़ा हाशिम, मुंहिंजी धीअ ते इल्ज़ाम न हण। यो कूड़ा। ससी मरंदे मरी वेंदी, पर अहिड़ो कुधो कमु कोन कंदी। यो बहादुर हुन ते इल्ज़ाम आयो आहे ऐं मां सम्झां थो त बहादुर खे ग़लति फ़हमी बि आहे। अतावरा इहो कूड़ा या सच आहे, इहो त अलाह थो ॼाणे। ॿियो त हुन वक़्तु ससी बि उते मौजूदु हुई। हुन हिकु दफ़ो बि ईअं न चयो त इहो कूड़ा, बस रुगो रोईंदी रही। हाशिम, मूंखे पंहिंजे रत ते पूरो पूरो भरोसो आहे। मां ससी खे बर्बाद थियण न ॾींदुसि। मां सम्झाईंदुसि बहादुर खे ऐं मां ई बहादुर जी ग़लतफ़हमी बि दूर कंदुसि। अदावरा, मां बि त बहादुर खे सम्झाइण वियो हुअसि, पर रहंदो बहादुर मूंखे ई सम्झाए छॾियो। ससी मुंहिंजी धीअ आहे, तुंहिंजी न। तोखे कहिड़ो सेकींदो? पर मुंहिंजी बि हिकु ॻाल्हि यादि रखे छॾ, जेकॾहिं हाणे अहिड़ी ॻाल्हि का बि थी न, त ससी खे क़बूल असां बि कोन कंदासीं। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे हाशिम। तूं मर्द थी सोच, हिकु पीउ थी सोच। तूं केरु थींदो आहीं ससीअ खे क़बूल करण वारो न करण वारो? मां पंहिंजे धीउ जे ख़िलाफ़ का बि ॻाल्हि ॿुधण बर्दाश्त न कंदुसि। इहा ॻाल्हि कन खोले तूं ॿुधी छॾ। त पोइ सम्झाए छॾ पंहिंजी धीउ खे त पंहिंजा पेर सिधा करे, न त छा कंदे तूं? छा कंदे तूं? अतावरा, इहो त मां तोखे उन वक़्तु ॿुधाईंदुसि त मां छा कंदुसि। मां छो गणतीअ में पई आहियां? रिज़्क़ रोज़ी त रब्बिल आलमीन जे हथ में आहे। रोज़ीअ ॾियण वारो अल्लाह आहे। पर पोइ बि हथ पेर त हणणो पवंदो न। बताए फ़क़ीर वांगुरु अल्लाह बि ॾे थो, पर कंकड़ कोन कड़ा। हिम्मत है मर्द मदद खुदा। हिम्मत पाण खे करणी पवंदी, मदद खुदा कंदो। मां हिकिड़ी ॼणी 3 भातियुनि जो पेट कीअं पालिया। हाणे त तावीज़ सॻो बि बंदि थी वियो। बुखियो बि ॾिसी नथी सघां। कयां त कयां छा? हवेलीअ में हूंदी ही जीजी रोशनी, वेंदी हुअसि त मिड़ई मथां धोई बुहारीअ जी ज़री ॾेई मानीअ गभो खयूं ईंदी हुअसि। हाणे त उहा बि सावरे हली वई। अलाह सुखियो रखेसि, ख़ुशि हुजे, ख़ुशि हुजे।
हवेलियूं बि वीरान थी वयूं। अलाह दसरा वारो कर मानी खणी आंदे बुख लगी है ॾाढी जल्दी कर। बेगा ज़हर भी घर में कोने जो तोखे ॾियां या पाण खावा। खाना वाणिया मानी घर में कुछ भी कोने। दसरा तू सही मानू नाई रोज जो मानी ॾींदी आई तो पोइ अॼु छो नथी ॾी। हाणे मश्करी न कर, जल्दी कर मानी ॾे बुख लगी आ। दसरा हेॾे ॾिस कसम नूर भटारे जो ॾाढी बुख लगी आहे। बेगा मां पाण बुख ते वेठी आहियां। आंडरन में बकड़ा था पवन। हर वञी भांडा ॾिसी आई आहियां। लूण जी चपटी भी कोन्हे जो खणी चखजे। छा बसरा तू सच थी चवी? हाँ बेगा सच थी चवां, घर में कुछ भी कोन्हे। बसरा तू फिक्र न कर, मां तो सीधो वठी अचां। बेगा तो वटि पैसा आहिनि छा? बसरा पैसा त न आहिनि पर अलाह मालिक आ। मां मजदूरी कंदुसि, मेहनत कंदुसि, पाण विकिणो पियो न विकिणंदुसि, पर तोखे बुखियो नथो ॾिसी सघां। बेगा हिम्मत त वॾी कई थी, मदद अलाह कंदी। पर बसरा गचे हुजे जा पकी, ॿार वरी बि सिर ते कंहिंजा आसरा कयां। विख विख दोखा कूड़ दगाऊं, विख विख दोखा कूड़ दगाऊं, कूड़ियूं वॾायूं कूड़ियूं अनाऊं, हीय हकीकत कहीं बि न जाती, हीय हकीकत कहीं बि न जाती। रोशनी पुत्र चाचा बाबा साईं किथे आ? पुत्र बाबर साईं त अंदर आ, पर मुंहिंजा बच्चा तोखे छा थियो आ जो मथे उघाड़े पेरें उघाड़े? ॿुधा न, ॿुधा त पुट ही सब कुछ छा है? चाचा मुखे साजिद तलाक ॾेई छॾी आ। छा? हाँ चाचा, ऐं हक महर जी रकम भी ॾिनी अथई। पुट हू त कमीणा जायज मखां वठी हुया, पर मूं बाबल साईं खे 100 दफ़ा रोकियो त इहे नांग आहिनि, नांग। इन्हनि मां कॾहिं तोखे कज़ा कान पवंदी, पर उन ॿुधायो त इहो सॼो ज़िद तुंहिंजो हुयो। ॾिठी न अॼु पंहिंजे ज़िद जो नतीजो, 70 राजी पग खे 7 राजनि जे पेरनि में उछलाए छॾी। जेको औलाद पंहिंजे माउ पीउ जे चवण मां निकिरी वेंदो आहे, उहो पुट तो वांगुर ऐं तुंहिंजे पीउ वांगुर ख़्वार ऐं ख़राब थींदो आहे।
दिल तो मुझी भी चाहे थी तो इते जो इते तो के बंदूक हणी मां पंहिंजे हथन सां मारे छॾिया पर एतिरो ज़ालिम न आहियां नांग न आहियां जो पंहिंजा बच्चा पाण खावां अच पुट अच त मां तोखे उन बदनसीब बाबल साईं सां मिलायां हलिया साजिद पुट अज जॾहिं रोशनी मथे उघाड़े पेरे उघाड़े ऐं हथ में तलाक खणी सरदार शाह ज़मान जे अॻियां पुॼंदी त ओॾी महिल सरदार शाह ज़मान जी कहिड़ी हालत हूंदी काश मां हुजां हा ऐं उहा हुन जी हालत ॾिसां हा अफ़सोस पर उते मां न आहियां बाबा साईं मज़ो त तॾहिं थींदो जॾहिं शाह ज़मान खे ख़बर पवंदी हुन वटि कख बि न बचो आहे सफ़ा हू कंगाल नगरी जो बादशाह थी वियो हाणे अज सरदार शाह ज़मान खे ख़बर पवंदी त बंगुल खान जो बेर छाहे छो जो मां खपर नांग आहियां ऐसे जुल्म थियो वारो कर पी पुट भॼण जी कयो ऐसे अरे छो छाहे छाई त सच्ची कढ खाना भॼण तो सागे चली छा थियो अरे रोशो कहिड़ी क़यामत आई आहे ये दाऊ छाते तो करी रेसे सरदार शाह ज़मान जॾहिं पंहिंजी धीउ खे ॾिठो त इहो अंग्रेज़ीअ में छा चवंदा आहिनि हार्ट अटैक अलाए छा इहो दौरो बची वियुसि ओह हार्ट अटैक हिन जो मतलब त इहो शाह ज़मान हिन सदमे में लाॾाणो करे वियो वाह रोशो वाह रेसे ख़बर न आहे शाह ज़मान अस्पताल में आहे बची वियल आहिनि बाक़ी हाशिम 7 राजनि जा वेड़ा का घुराया आहिनि रेसे हाणे ॾिसी आवां माण्हू लठियूं कुहाड़ियूं ऐं बंदूकूं खणी सरदार शाह ज़मान जे बंगले ते वेठा आहिनि माण्हू समन जी तइदाद में आहिनि ऐं उहे सभु तव्हांखे मारण जे इरादे सां अची रहिया आहिनि छा सवन जे तादाद में माण्हू बंगुल खान सां विढ़ पिया अचनि अरे हेॾे निभागा ख़बर पकी आहे या मड़ी धमाको हुई हा रेसे पक्की ख़बर आहे बाबा साईं हाणे छा करणु घुरिजे साजिद पुट मां त चवां थो माहौल गरम थी वियो आहे ॿ टे ॾींहं हितां टारो कयूं जे माहौल थोरो थधो थिए वरी पोइ वापसि ईंदासीं रशू उता कजो ऐं ॾेंपो ऐं चेलाटे जो ख़्यालु कजांइ तव्हां परेशानी न थियो रेसे तव्हां रुगो हलण जी कयो हाणे यकी घणी न हण हलिया बंगुल बाबल साईं सां रांदि विढ़ी वियो आहे शमीर खे क़त्ल कराइण वारो बि इहो ई बंगुल हो ऐं बाबल साईं जी न्याणीअ खे अगवा कराइण वारो बि इहो ई बंगुल हो हाणे इन बंगुल खे ज़िंदा रहण जो को बि हक़ नाहे हाशिम भाउ इहो बंगुल सरदार साईं जी सॼी मिल्कियत हबाए वियो आहे हुन कमज़र्फ इंसान बाबल साईं जी न्याणीअ खे अगवा कराए बाबल साईं जी इज्जत मिट्टीअ में मिलाइण चाही हुन बाबल साईं सां वॾे में वॾी नाजाइज़ी कई आहे जंहिंजो बाबल साईं सदमो बर्दाश्त करे न सघियो ऐं बाबल साईं हिन वक़्तु अस्पताल में आहे छा तव्हां सभु गॾिजी इन बंगुल जे मौत जो तमाशो ॾिसण नथा चाहियो ॻोठ वारो बंगुल सां गॾु हिन जो पुटु साजिद बि आहे अॼु हिन सां घटि नाहे करणी छा तव्हां सभु असां सां गॾु आहियो असां सभु विढ़ंदासीं ऐं सरदार साईं जो पलांद कंदासीं इन्हीअ बंगुल खे अॼु पुज पुज कंदासीं ऐं हुनखे अहिड़ो इबरतनाक मौत ॾींदासीं जो पूरे सदियुनि ताईं यादि कंदो त पोइ अचो
तजने बंगुलई साजुओ के इबरत जो निशान बनाए छड़ियूं। अचे बसरा तो दो थई मानी तैयार कर सभई खाऊं। बेगा तो वट पैसा त कोन हुआ कोई सौदो कीअं वरती? बसरा जेका लाहौत मो मां चांदीअ जी मुंडरी 1000 में वरती ही न उहा मु 400 रुपए में खपाए छडी। खैर त आहे मथो छो घाड़ो थई? बसरा मां टोपी भी विकणी छडी 50 रुपए में। हिकड़ो मानू शहर में लीलामी कपड़ा पे खपाए उन के दई छडम। हे तो कयो छा पंहिंजी पग भी विकणी आयो आ? खेरा बसरा मुंजी पग तुंजी बुख का कीमती गाने। बेगा ये घर कोन हल केसी ताईं घर जा भांडा विकणी गुजारो कबो? बसरा 4 ॾींहं निकरी वेंदा इन सामान मां। अल्लाह कंदो त मजूरी भी मिली वेंदी। हाणे देर न कर बसरा मानी तैयार कर त सभई खाऊं। मुखे ॾाढी बुख लगी आ। हाँ मानी तैयार थी क्या पर बेगा वरी बे दफे इहे कम न कजा। कोन कंदो सेड़ा कम मानी तैयार करे बुख मरा तो। हलो मुजन जो मौजूद मरी वयूं आहिनि। सरदार शाह जमान मां त मां लो थी वियो आहियां। रेशम के पाण डराए वठो आहे। उनजो छा वञे असांजे घरेलू मामलनि में। मौजन साईं तव्हां मौजूं छो मरंदियूं दुश्मन जूं मौजूं मरंदियूं। तव्हां त अॼु बि शींहं जो बीठा हुजो। छो छा थियो आहे? कमदार नबू रेशम जे मसले मुंझाए छॾियो आहे इन करे परेशान आहियां। ओ मुंहिंजा किबला तव्हां असांजे के हूंदे परेशान था थियो। परेशान न थियो या रेशम बि ईंदी तव्हां वाइदो कयो तम ऐं मौजूं बि वापसि ईंदियूं। तव्हां परवाह न कयो। हीअ ॻाल्हि ॿुधी अथव साईं? बंगलाओ छोड़ो कोन्हे हिन शाह ज़मान जे धीउ खे हिकिड़ी राति आहे तलाक ॾेई छॾियईंसि ऐं शाह ज़मान जे मिल्कियत ते बंगलो कब्ज़ो करे वियो। शाह ज़मान खे दिलि जो दौरो पइजी वियो अथई। बेट ते सुतो पियो अथई। इहो कल्याण वरी कॾहिं थियो नबू कमदार? थियो वरी कीअं थियो? न्याणी आहे साईं उन टुक आहे कि राति शादी करे ये राति जो उनखे तलाक ॾेई थो छॾे। पोइ दिलि जो दौरो न पवंदुसि? पोइ त वाह वाह कमदार। मां त हीअं तो सूबेदार सिकंदर खे फोन कया। त पोइ वारो कर साईं करीस फोन। Oh